आगा कंदासीं के कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तजा वाब चयो मकानी चूंड वेझो ईंदे ई मासीअ में हिक ॿिए जा मुखालिफ़ रहंदड़ गॾु थी विया। पीटीआई मुतहदा ऐं जमात इस्लामी के एतिराज़ आहिनि त ॿुधाइनि अवामी ख़िदमत में रंडक बर्दाश्त न कई वेंदी। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तजा वहाब चयो त हू अवामी ख़िदमत करणु चाहिनि था, तरक़ियाती कमनि में मुदाख़लत खां पासो कयो वञे। संदसि चवणु हो त वॾे वसी रोडनि जी तामीर लाइ फंड गॾु कयो वियो आहे, जल्द कमु शुरू थी वेंदो। कराची जे एडमिनिस्ट्रेटर चयो त का बि हुकूमत न चाहींदी त अवाम ॾुखियाईनि में हुजे। मुर्तजा वहाब चयो त मकानी चूंड वेझो ईंदे ई मासीअ में हिक ॿिए जा मुखालिफ़ रहंदड़ गॾु थी विया। पीटीआई मुतहदा ऐं जमात इस्लामी के एतिराज़ आहिनि त ॿुधाइनि अवामी ख़िदमत में रंडक बर्दाश्त न कई वेंदी। आगे कई बियामा के कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तजा वहाब चयो मकानी चूंड वेझो ईंदे ई मासीअ में हिक ॿिए जा मुखालिफ़ रहंदड़ गॾु थी विया। पीटीआई मुतहदा ऐं जमात इस्लामी के एतिराज़ आहिनि त ॿुधाइनि अवामी ख़िदमत में रंडक बर्दाश्त न कई वेंदी। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तजा वहाब चयो त हू अवामी ख़िदमत करणु चाहिनि था, तरक़ियाती कमनि में मुदाख़लत खां पासो कयो वञे। संदसि चवणु हो त वॾे वसी रोडनि जी तामीर लाइ फंड गॾु कयो वियो आहे, जल्द कमु शुरू थी वेंदो। कराची जे एडमिनिस्ट्रेटर चयो त का बि हुकूमत न चाहींदी त अवाम ॾुखियाईनि में हुजे। मुर्तजा वहाब चयो त मकानी चूंड वेझो ईंदे ई मासीअ में हिक ॿिए जा मुखालिफ़ रहंदड़ गॾु थी विया। पीटीआई मुतहदा ऐं जमात इस्लामी के एतिराज़ आहिनि त ॿुधाइनि अवामी ख़िदमत में रंडक बर्दाश्त न कई वेंदी।